अस्सलाम वालेकुम। दोस्तों मीरपुर ख़ास में ही जेको नओं जीनो टाइप असांजो लॻल आहे उन खे असां तव्हांखे शुरू में ॿुधायो हो त उन खे पोटाश ऐं ह्यूमिक एसिड असां शुरू में ॾिनो आहे। पोटाश असांजो बहितरीनु क्वालिटी जो इम्पोर्टेड पोटाश हुयो। 12.5 किलो असां शुरू में ॾिना हुआसीं ऐं जेको आहे ह्यूमिक एसिड असां 3 एकड़नि जे लाइ जेका पैकिंग हुई लिक्विड फार्म में उहो असां खंदी में ॾिनोसीं। हाणे असां जेको आहे पहिरीं इरिगेशन ते ही साम्हूं मुंहिंजे जेको आहे ब्लैक कलर में तव्हांखे ब्राउन ब्लैक कलर में ॾिसण में अचे थो, ही ज़िंक आहे। असांजी ज़मीन 2.5 एकड़ या 3 एकड़ या 2 एकड़ 2.5 एकड़ आहे, ठीकु आहे। उन खे असां 3 बैग 4 kg जा 7% ज़िंक ॾियूं था, ट्रीटेड ज़िंक आहे, ठीकु आहे। उन खां अलावा 2 बोरियूं यूरिया जूं ॾियूं था ऐं हीअ असां वटि ह्यूमिक एसिड असां शुरू में बि ॾिनो। हीअ असां वटि ह्यूमिक एसिड आहे, हिन में बि पोटाश आहे 7%, 40% ह्यूमिक एसिड आहे, हिन में 7% पोटाश। पहिरियां जेको पोटाश ॾिनोसीं उहो 50% हुयो पोटाश, सॉरी ह्यूमिक एसिड हुयो, पोटाश हुयो 50% ऐं उन में जेको आहे ह्यूमिक एसिड घटि मिक़दार में हुयो। पर हीअ आहे ह्यूमिक एसिड, हिन में पोटाश घटि मिक़दार जो आहे। आबादगार दोस्तों, जॾहिं बि फ़सुल जी कंडीशन ॾिसो था त फ़सुल पंहिंजे, हीअ असांजी जेका फ़सुल जी कंडीशन आहे, फ़सुल पंहिंजी ताक़त सां, ज़मीन जी ताक़त सां, जेके फर्टिलाइज़र ॾिनासीं या वैराइटी जो जेको किरदारु आहे, पंहिंजी ताक़त सां बहितरीनु जर्मिनेशन थी निकिरी अचे, उन खां पोइ असां पाणी ॾींदासीं। पाणी जेको आहे पहिरियों पाणी तव्हां कोशिशि करे न को सफ़ा ज़मीन कची हुजे, न को सफ़ा ॿूटो असांजो स्ट्रेस में अची वञे। इहे तव्हांखे वधि में वधि ख़्यालु इन शइ जो करिणो आहे त न को असांजी बनी सफ़ा मतिलबु स्ट्रेस में अची वञे पाणी जे करे ॿूटो, न को असांजी बनी सफ़ा आली हुजे, इन हिसाब सां ॾींदासीं। जेकॾहिं उन में असांखे 25-27 ॾींहं लॻी था वञनि त बि को मसइलो न आहे। असांजी ही पोखी 2 नवंबर ते हुई। 2 नवंबर खां पोइ अॼु आहे 17 नवंबर, मतिलबु 15 ॾींहं थिया आहिनि। वारियासी बनी आहे, हीअ तव्हां जेकॾहिं ॾिसो त वारियासी असांजी बनी आहे, त इन खे पाणी जी ज़रूरत हुई। हाणे जेकॾहिं असां हिन खे थोरो स्ट्रेस ॾियूं पिया, तसो पिया ॾियूं, त वरी असांजी पोखी वञे, सॉरी पाणी जो वारो वञी अचे पियो, ईअं सम्झो त 23-24 तारीख़ ते। त असां ॾिठोसीं त असां वटि हीअ टाइम हुयो ऐं असां ही यूरिया, ज़िंक, ह्यूमिक एसिड ऐं जंहिंमें ह्यूमिक एसिड में पोटाश आहे, इहो असां वरी अप्लाई कयूं था। हाणे इंशाअल्लाह ताला असां जेके शयूं अप्लाई करणियूं हुयूं उहे अप्लाई करे चुका आहियूं। बहितरीनु हिन खे इनपुट्स ॾिना आहिनि। शुरूआति में बि पोटाश ॾिनोसीं ऐं ह्यूमिक एसिड ॾिनोसीं। पहिरीं इरिगेशन ते ह्यूमिक एसिड ऐं असां जेको आहे ज़िंक ॾियूं था, पोटाश बि हिन में आहे, ठीकु आहे। यूरिया ॾियूं था, NP ॾिनल आहे, फास्फोरस वारो भाण बि NP ॾिनल आहे। उमेदु कयूं था त इंशाअल्लाह ताला बहितरीनु फ़सुलु थींदो। बाक़ी मौसमियात जी तब्दीली जे करे कुझु नथो चई सघिजे। असां पंहिंजे तरफ़ां पंहिंजे आबादगारनि खे इहे शयूं ॿुधायूं था, असां कोशिशि कयूं था त जीअं वधि में वधि असांजी पैदावार अचे। हाणे ही लोकेशन बि नई आहे, बनी जो असांखे एतिरो तजुर्बो कोन हुयो, नई बनी आहे पर बहितरीनु बनी आहे बंजू वारी। हिन ते असां वरी इंशाअल्लाह काटन जो जेको आहे हीउ सॼो पीस आहे असांजो, काटन जो बि 4 एकड़ 4.5 एकड़ कंदासीं। नई बनी आहे, असांखे ख़बर पए त असांजो जेको आहे कणिक जी वैरायटी असांजे हिन इन्वायरमेंट में, मीरपुर ख़ासि जी इन्वायरमेंट में कीअं थी थिए। इहा साॻी जिन्स असां वटि जेको आहे सईदाबाद में बि लॻल आहे, इहा साॻी जिन्स असां वटि नवाबशाह 60 में बि लॻल आहे, इहा साॻी जिन्स असां वटि टंडोजाम में बि लॻल आहे। मुख़्तलिफ़ इलाइक़ा थी विया। अलाह कंदो इंशाअल्लाह ताला, महिनत असां कंदासीं, फ़ाइदो ऐं जेको आहे असांखे उनजी रोज़ी रब साईं ॾींदो। ही वैराइटीज़ असां पंहिंजे आबादगारनि खे प्रोवाइड कंदासीं। ही वैराइटीज़ इंशाअल्लाह ताला सिंध जा जेके बि आबादगार असां खां डिमांड कंदा, हींअर बि जेकॾहिं अॼु